नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त भिरयास्टी में खबर ॾींदड़ भिरयास्टी ڀرسان قومي शाहराह ते ڪنڊا کاھي اسٽاپ वटि मुसाफिर वेगन डोम ऐं मोटरसाइकिल सवारन विच में हादसो थी पियो। हादसे में ॻोठ अलाबख्श मरी जे रवासी मोटरसाइकिल सवारन खे मुसाफिर वेगन जो ज़ोरदार टक्कर लॻण जे नतीजे में 2 औरतूं 40 वरनि जी मिसमात अज़ीमा ज़ाल अली अकबर मरी ऐं मिसमात करीमा ज़ाल मिठल मरी थॾे ते चपेटजी फोत थी वयूं, जॾहिं त नौजवान इरफान मरी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में नवाबशाह न्यो वियो आहे। उन सिलसिले में भिरयास्टी पुलिस ॿुधायो त ॻोठाणा ڪنڊا کاھي हॉस्पिटल मां औरत जी डिलीवरी बाद वापसी ॻोठ वञी रहिया हुआ त क़ौमी शाहराह ते अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे, जॾहिं त फोती औरतुनि जा लाश पोस्टमार्टम लाइ भिरयास्टी अस्पताल मुंतक़िल कया विया, जिते लेडी डॉक्टराणी न हुजण सबबि ॿिन्ही फोती औरतुनि जे मड़नि खे भिरयास्टी पुलिस नौशरो फिरोज अस्पताल मुंतक़िल कया विया, जितां पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कया विया। जॾहिं त भिरयास्टी पुलिस वैन ड्राइवर खे गिरफ्तार करे वरितो आहे। मुसाफिर वेगन कराची खां कोयटा वञी रही हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।